देर हो जो ये तकड़ो तकड़ो तू वे। चाची अम्मा हेॾे हमले जे जेला पे आया पर मुंहिंजी फायरिंग ते भॼी आ। पोइ वरी जमादार आयो। जमादार? हाँ भाॼाई। गिरफ्तार करण ते आयो? न चाची अम्मा, गिरफ्तारी खां अॻु मारे विझांसां। घर में बाक़ी छा जे लाइ मोर्चो संभालियो अथमि चाची अम्मा। जेकॾहिं मूंखे गिरफ्तार करणो अथनि न त मूंखे मारे पोइ खणी वञनि, न त कासिम करंट आहे, खारे या मारे। बाक़ी इहो छा लाइ आयो? वो ढल निशानी ॾेई मोकिलियोसि, सो कमु करे ॾिनोमांसि। अदा कासिम, सो ढल जो बिलो कर। थी वेंदो भाॼाई, थी वेंदो। तूं उल्को न कर, परेशान न थी। ऐं अब्बा तीन बेड़ा मथे दिल खाधी चवे ई पाण वणाणी जी थी करे पर वणे त कान थी। अब्बा तू वञ ॿाहिरि पहरो ॾे ऐं सोढल जी कर। हाज़ुर जी अम्मा, हाज़ुर। अम्मा मां ॿाहिरों पहरो ॾियां थो। छा लाइ ज़रूरी आहे? पघड़ कोन आहिनि जो असांखे खाई वेंदा। सम्झ त आहिनि चाची अम्मा। शहबाज ख़ान माण्हू तयारु कया आहिनि, कंहिं वक़्त बि हमिलो करे इज़त में खलल विझी सघनि था। हिते घर ते? बाक़ी सवेल लाकुर कहिड़ो राग पियो थो ॻायां चाची अम्मा, तू सम्झी कान थी। बाप ॿी सलाह ॾेई ॾे। हू सफ़र वारो घर आहे न? हा चाची अम्मा आहे। छा आहे उनखे? कीअं था करूं, असां ओॾे ई था हली रहूं। तू सोढल जी सार लहो, होॾे ई की जो ध्यानु ई कोन वेंदो। अम्मा इहो ज़फ़र मोटियो आहे ऐं न्यापो बि कयो अथसि त पलांद कंदुसि ऐं ज़मीन ते कब्ज़ो कंदुसि। न न। हा चाची अम्मा, पर तूं घबराए न, छो त कासिम करंट आहे कासिम, खारे या मारे। अम्मा जी अम्मा, माण्हू सिर्फ़ मरण लाइ ॼमंदो आहे? जो ठिकर ठहियो आहे उहो भॼणो त आहे न धीअ। पोइ छो थो ॼमे? कुदरत जो कानून आहे धीअ, उनखे केरु रोकींदो? अम्मा ॼमण जो मक़सदु त हूंदो न। ईअं त जानवर बि ॼमनि था, मरनि था, कुसनि था। पोइ माण्हू ऐं जानवर में फ़र्क़ु कहिड़ो अम्मा? धीअ तूं ये छा चई रही आहीं? मूंखे त कुझु बि सम्झ में नथो अचे। अम्मा कुझु बि न, बस। धीअ एॾो न सोच, सोचे सोचे दिमाग़ जा पर्दा सुकी वेंदई, बीमार थी पवंदीअ कंवल धीअ। रोए थी? अॼु ताईं कीअं खिलण ॾिनो आहे अम्मा? मुंहिंजी दिलि न चवंदी हूंदी त मां खिलां। कीअं मुरकण ॾिनो आहे अम्मा? जॾहिं काया में करंट हलंदा त खिलण ईंदो अम्मा? कंवल ये लफ़्ज़ तूं किथां सिखी आहीं? किथां थी हाणे ये सोचूं? अम्मा मां रूह में न रहण ईंदी आहे त अलाए छा चई वेंदी आहियां। मूंखे त कुझु सम्झ में ई नथो अचे। न समका त छा थी चवां, छो थी चवां, पर चई वियां थी। सतार मुर्शिद लतीफ़ जो ससीअ बाबति हिकु बेत ॿुधाए उनजी माना कई हुई। अम्मा हाणे त बेत बि यादि थी वियो आहे। कहिड़ो बेत? सर्जियस ता सूर सामायस त सुख वया उहे ॿई पूर मूं निमाणीअ खे नसीब थिया। मुर्शिद लतीफ़ सरकार ता सदको कंवल, पर मां न समझस। उहे समझंदियूं जिन सां ससीअ वारी कार थी हूंदी। अम्मा अम्मा सतार ॿुधायो हो त थोरी वॾी थियसि ऐं सांभर में आयसि त सूर वधिया, सम्झ वारी थियसि त सुख हलिया विया। बसि इहे ॿई ख़्याल मूं निमाणीअ नसीब थिया। इहा थई बेत जी माना। हौसलोदार कंवल, वरी पाण खे लोहण शुरू करे ॾिनो अथई। अम्मा अम्मा लुड़ियल छा लुड़ंदी?
सदाई बेसुबा जॾहिं वञो या वधाए अचो या पाण कुटाए अचो। अहिड़ी चॿ ॾियांव जो टीन वांगुरु चिॿा थी वञो अम्मा जी दुआ सां। यार हू मोर्चे ते हो, ॿिए पासे खां पुलिस पे आई। बिल्कुलु जुड़ियल शमन दुरुस्त आ। दुरुस्त इन करे आ त तूं बि पंहिंजा पाचा इहे पुसाए मोटे न। तव्हां में थूम ई कान्हे इन ज़ियान जी न जे शहबाज़ ख़ान खे ख़बर पई त ख़ाली थी मोटिया आयो त आले कपिड़े जियां निपोड़जी वेंदव अम्मा जी दुआ सां। छा आहे जुड़ियल? सरकार तव्हां हिकु पासो वठो। हिकु पासो? हा किबला, न त वरी लॻी वेंदा जवाद खान खे। कीअं? किबला या ॿार रखो पुलिस ते या पंहिंजे माण्हुनि ते, ॿितरफ़ी शइ गुम थी वेंदी। बाबल कॾहिं पुलिस माण्हू मोटायो आहे ॿुधायो तव्हां? जुड़ियल पुलिस पंहिंजीअ ते अचे न त पाताल मां बि शइ ॻोल्हे अचे ऐं आसमान मां बि लाहे अचे। सरकार सो बि तॾहिं जॾहिं पंहिंजे ते अचे न त बसि इहे ठला आसरा जाम। अॼु हिते वियासीं अॼु हुते वियासीं 100 हंधि छापा ॼाणाईंदा। सरकार ये तेल जे बहाने सां असुल माण्हूअ जो तेल कढी था छॾनि। हा ॿियो त इहो फरमान अली कॾहिं बि तव्हां सां सचो न थींदव। जुड़ियल पुलिस खे नाहे छॾणो, इहो प्रेशर हुजे। तूं ईअं कर, तूं 3 टोलनि में माण्हू लाहे छॾ, कचे पके काछे अछड़े थर ताईं। अंदरूनी वोड़ करणी आहे, अंदरूनी। उहो मूते आहे किबला, पार पइजी वेंदुसि अम्मा जी दुआ सां ऐं लही थो वञा कचे में पइजी वेंदी सुध सुकार। ठीकु आहे जुड़ियल, मां संगार सां मिलां थो ऐं चरगो मुलतवी कराइण जो चवांसि थो ऐं मदद जे लाइ बि चवांसि थो। सॼी सिंध वोड़नी आहे। हेकर जवाद खान सलामती सां सड़े पोइ सोढल सवलो आहे। तव्हां छा कयो? सॼी संगत खे ताड़ लाइ चयो आहे सरकार। सोढल जे घर वयासीं सरकार, पर पोयां पुलिस ॾिसी वापसि मोटी आयासीं। पुलिस जे खौफ़ खां जानी पे रखियव। ॿियो छा कनि सरकार, वधाए अचनि छा? अचे मक़सद सां वया सो न थे त छा कनि? जुड़ियल तूं शमन अकन तलाशियो, जे हाणे नाकामी ऐं मायूसी जी ख़बर खणी आयो न त खंधा खणी छॾींदो तव्हां। वञो, जेतर कम न थिए तेतर न मोटजो। वञो। जी सरकार, हलो। जवाद खान ते हथ खणण वारे जो वजूद न रहंदो वजूद। वरी तू हिते? तू त मिस्र पियो वञी न, वरी छो मोटियो ही? मासा ते चओ त फ़कीर वेहे जा वञे। पहिरीं मूंखे पंहिंजे सवाल जो जवाब ॾे। मासा ते मिस्र वेंदे मकरान खां मोटियो। एॾां वरी छो वे? मकरान खां मिस्र वञबो आहे छा? मोलाई मुड़सायूं, मकरान खां ईरान, ईरान खां पोइ इराक ऐं पोइ तुर्की या मिस्र रहंदो वञी रसां पर मोटी पिस। वरी मोटे छो? वञी मरी हा मिस्र। मासा त पिट न दुआ कर मुंहिंजो मासा त कोन मिलंदी। अए हाय, बस मुझे मर्दन में लिखियलो तो जड़ो मासा त। माना त मासा त अञा नाराज़ आहे। ही वठ अमानत, मां वञा थो। अमानत? कहिड़ी अमानत? अम्मा चयो त हिकु जोड़ो हाला मां बर्थ वारो मासात जो हक़ आहे। मासात अथई ॾिजांसि, सालनि खां पोइ यादि आयो आहे। वठी आयो आहियां मासात। भला इहो फ़कीर हाणे वेहे। मूं तोखे मना कया न त का बि शइ हेॾे न आणींदो कर ऐं न वरी ईंदो कर। जिस्म ते अलाए कहिड़ो छोड़ो अथई जो फिरियो गिरियो भॻो बीठो आहीं। धाणो धणकी आहे न धणकी न आहे। मासात धाणो को
ॿियो केरु आहे मुंहिंजो हिते? उहा बि होरशे ऐं छिड़बे तई फ़क़ीर कंहिं दर ॾींदो दाड़ी मासां ते वञे थो फ़क़ीर। ही खण पंहिंजी शइ खण। न इहा तुंहिंजी आहे, पाईंसि या फाड़ींसि, धमाले फ़क़ीर वञे थो। बादल ऐं नसीर जे मथे में ॻाल्हि कोन थी वेहे। कीअं? सदाई मामला टारे न सघंदा। मीरल वझ ताड़ींदो रहंदो। कॾहिं न वझ मिली वियुसि त किथां जूं बि न रहंदियूंसीं। अधरात मधरात अची कड़के त पोइ केरु मुंहुं ॾींदो अमां? छा कयां? निकिरी हलऊं। वरी निकिरऊं? अॻु में निकिरण सां केॾा मामरा थिया, केॾियूं मुसीबतूं थियूं, उहे नथियूं सुझनि? सुझनि थियूं अमां, पर हिन भेरे न जेको मीरल लाहे पाहे पुठियां पियो आहे उहो या मारींदो या वरी ज़ोरीअ निकाह करे वेंदो। ज़ोरीअ निकाह थींदो आहे छा? जो परेशान थी थी मां वेठी आहियां। मूं बि ॻाल्हि सोची आहे। कहिड़ी? कोर्ट वञो या अख़बारुनि में वञो? अमां मूं घोट खे ख़बर, ईअं करण सां सॼी दुनिया ॾिसे ऐं ॿुधे। अञा बि कोर्ट बहितर आहे अमां। केस कयूंसि त सुख थिए। ठीकु आहे, कोर्ट हलंदीसीं, इंसाफ़ मिली वेंदो। मतां दबाव विझे ऐं हथ खणी वञी? न, कोर्ट में न फिरंदियूंसीं। धमकियूं हूअं बि ॾे पियो, दुश्मन लॻो पियो आहे, त पोइ छोड़जंदियूंसीं। सज़ा अची वेंदसि न त जिंदगी छुटी पवंदी। सज़ा बि उमिरि क़ैद लॻेसि न त कोई आजूं थियूं पऊं। बादल ऐं नसीर सां सलाह कयूं। वरी सलाह कंदीअ? न त हे किलियूं कीअं हलंदियूंसीं? भला कान खाईंदी अमां। बादल ऐं नसीर कोन मञींदा, तूं बि त मां बि हिते। दुश्मन न आहिनि, एतिरो कनि था असां लाइ। इहो बि न पुछऊं न त परे थी वेंदा ऐं असां उम लाइ अकेली थी वेंदियूंसीं। नूरी तुंहिंजी मर्ज़ी अमां, खान पुछ, न त मां दादा ने ॾे हली वेंदीसांइ। भली मीरल या को ॿियो रोके, मां सिधो कंदीसांस। मज़र तूं हलियो छो आई? सोटर दिल चाहे कर, जिते छॾियूं अथम न ॼण अमानत बा सलामत आहिनि। किथे छॾिया अथई? तीन मोहम्मद ऐं मुराद वटि। जॾहिं चवंदे त हाज़ुर कंदा। उन्हनि तां रेल गुज़री वञे, ये कुछनि या ज़ाहिर कनि। ओसी ताईं मीरल खे केले अचणो आहे, मारणो न आहे। देर न थींदी दादन मीरल खे मुहाड़ो ॾियण में। दादन जो कोट टपे ऐं होॾां सामुन खे तंग करे। अहिड़े दिलबर सिर्फ़ मीरल खे मुहाड़ो ॾिबो न। अहिड़ो कमु कबुस जो नसुलनि खे हिदायत कंदो त दादन ॾे न निहारजो। कहिड़ो विलायत हूंदो, हिते ई हूंदो दादन। हींअर ई तलाश कयूं था। दादन छा आहे? साम्हूं मीरल ऐं मखण। मज़र दिलबर सजी जो सजी संगत फिरी वञोसि। अॼु हिन मीरल खे मलणी ॾियणी आहे, भॼणु न खपे। वञो। ज़फ़र देर कई आहे, सलाह करणी आहे। राति केड़ी माल नूरी जे घर खे घेरणो आहे। इहो त चयो ई 10 खां पोइ। वरी बि मखण पक कयूं या न? अॼु राति कामयाबी कदम चुमे। इंशाल्लाह मीरल कामयाबी कदम चुमंदी। मथे कयो न त हिंदाणे जियां फिसी वेंदव।
मज़हर जी मुक्का मिर्गी वारो मौत केर केर जा सक्का हला गति हल सी जा तो सीने वारी आया ही ना त कल्टियूं ॾेई कोट जी पुॼंदे वठी हलंदे ना क़ाबिल मज़र हणा न सीने वारी मखण हयाती प्यारी अथई न हितां निकिर वञा थो वञा वञे तो हल दादा ना काॾे वापस घर छो ही भी तो तुझो घर आ बिल्कुल आहे मूमल पर हिते हिन वक्त केर बनाए सिर्फ तू अकेली आई जेकॾहिं अकेली आहियां त पोइ छा आहे मूमल ईअं सुठो नथो लॻे मूंखे त सुठो ऐं मिठो लॻे थो दादा न मां ॿुधण वारी आहियां दादा न मां चाहियां थी त हमेशह लाइ तुंहिंजी बणिजी वञा तुंहिंजी मोहबतनि जे दरिया जो पाणी पीअंदे दम टोड़ियां मूंखे बचाए दादा न मूमल मूंखे ख़बर आहे तूं हिजर जूं ॻाल्हियूं कंदे बाबो ऐं शफ़न बहराम खान ॾे विया आहिनि अम्मा पाड़े में वई आहे नेक मर्द सुलेमान ॾे बहराम खान ॾे छो फैसले मूजिब मुंहिंजो संग सोढल जे हवाले करण लाइ छा हा दादन न थी पको ऐं न कर मूंखे बर्बाद मां मोहबत जे तलाश में थर जे ऋण पट में हमेशह लाइ रुली वेंदसि मोहबत ऐं इज़त जे ज़रे लाइ सिकंदसि संग चटी में वयल छोकिरी सां कहिड़ो वर्ताव थींदो आहे सो तूं ॼाणी थो दादन रुली वेंदी आहे इज़त ऐं आजपे लाइ मोहबत जी मिठास लाइ तूं अलाए छो होॾ ते आहीं दादन मूमल तोखे बचाइण जी कंदुसि पर पोइ बि शफ़न जे नाले आई न मूमल तूं कुछ समझंदी कर दादन जे न ईअं थी वियो त मुंहिंजे मोए न अचिजांइ न ई अफ़सोस कजांइ तू मुल्को न कर सोडल कासिम घर जो पैरो ॾिए पियो शहबाज खान जो को बि कारींदो कासिम खान न चढ़ंदो इहो भरवसो आहे मूंखे बादल पर शहबाज जी बेवाजबीअ जी जेका बाहि अंदर में भरे पई न तंहिंजी मूंखे ख़बर आहे बादल दिल थी चए त ही लाकब टोड़े बाहर निकरी शहबाज खान जा गिद्धड़ गारे संदस आवाज हमेशा हमेशा जे लाइ बंदि करे छॾियां ऐं उन खां पोइ इहो शहबाज खान गुंगन वार करे इशारनि सां ॻाल्हाए नाइंसाफ़िन मथां नाइंसाफ़िन जे मथां नाइंसाफ़ी कंदो थो अचे इहो शहबाज खान शहबाज खान खे शायद ख़बर न आहे त सोढल जी सट दुश्मन जी निड़ीअ ते लत मूंखे मालूम आहे सोडल महल में मुसीबत खे मुंहुं ॾियण जी तो में सघा आहे मूं बंदोबस्त कयो आहे छा जो बंदोबस्त बादल पुलिस जो दबाव हटाइण ऐं ॿियनि साथियुनि खे हिसाइण खां त जीअं असीं बि को क़दम खणी सघूं ॻाल्हि ॿुध बादल इन जमादार जबल खे बि जेल आहे इहा ख़बर पई कासिम वटि वियो हुअसि
कासिम ॿुधायो पर ख़ुदि फरमान अलीअ लाइ मूं अहिड़े दोस्त जो नियापो आंदो आहे जो हुन जा चौंक ई बंदि थी वेंदा ऐं DSP खे मुतमिन करण जो वाइदो कयो अथसि। बादल हितां निकिरण जी गली ॻोल्ह त जीअं शहबाज़ ख़ान जे साम्हूं थिया। इन लाइ बि कोशिश में आहियां। कोशिश में आहियां न, कोशिश कर। संघार खान खे चवां? न न बादल न, इन संघार जो एहसान नाहे खणणो। छो? उन सां बि हिसाब करणो आहे बादल। वरी कहिड़ो हिसाब? हिते फुरकान लाकब में आहे, पुलिस रिमांड वठण वई आहे। हुन ॿुधायो त खैरू मोटियो आहे। खैरू मोटियो आहे? हा, इन्हीअ खैरूअ संघार खान जे साम्हूं पाण कबूलियो आहे त मूं ते दादन हमलो कयो आहे। दादन सोठल न, पर इन संघार खान मूं ते इल्ज़ाम हणी मूंखे तकलीफ़ पहुचाई आहे। खांसि इहो वहिंवार वठणो आहे बादल। इन्हीअ करे त चवां थो त तोखे ॿी वाट वठणी पवंदी, इन्हीअ संघार खान जी वाट न वञजांइ इन संघार खान ॾे। ठीकु आहे, मां सम्झां थो त फरमान अली शहबाज़ खान सां ॻाल्हाईंदो ऐं खेसि मुतमिन कंदो त सोडल नाहे। बादल, इहो SHO फरमान अली ईअं कीअं कंदो? पुलिस वटि पंहिंजा गुर ऐं पंहिंजा वसीला आहिनि सोडल। मूं चयोमांसि त 30 सालनि ताईं ॿधल आहियां। जे सोडल ते जवाद खान जो अगवा साबित थियो त हर चटी भरण लाइ तयारु आहियां। मञींदो इहो? केरु? SHO फरमान अली? हा, इहो SHO फरमान अली। ॿियो केरु? मञियो अथई 5 लख अधु हींअर अधु बाद में, अधु 15 ॾींहंनि बाद। मां प्लाट खपाए आयो आहियां शहर वारो। घबरा न सोडल। बादल, मुंहिंजा यार, तो मुंहिंजे लाइ एतिरो कयो? तो लाइ न, पाण लाइ। ॿियो त एतिरो इन लाइ जो शहबाज़ खान जो ज़ोर इहे पनाह ई टोड़ींदा, न त असांखे लताड़े मारींदो सोडल। बादल, इन्हीअ शहबाज़ खे एतिरो साहु नाहे जो इन सोठल खे लताड़े मारे। मां सिर्फ़ हितां निकिरां, ॾिसजांइ इहो शहबाज़ पाण लताड़जी वेंदो मुंहिंजे पेरनि जे हेठां, छो त सोठल जी सट दुश्मन जी निड़ीअ ते लत। बादल, पोइ वेही तमाशो ॾिसजांइ। छफन रुपये कमल हेॾी ॻाल्हि ॻही वयूं आहिनि। औरतूं थी करे ज़रे घटि क़त्ल जहिड़े मामले में बिड़क बहाना बि अथनि। ड्रिजी वयूं आहिनि त मतां छफन वरी हमलो करे। ड्रिजनि हा त ॻाल्हि कनि हा त जीअं दादन खे ख़बर पवे ऐं खड़को करे। छा बि आहे, खामोश रहनि जा चवनि, परवाह नाहे। कमल मुंहिंजे कुणे जी आहे, कुणे जी। मां कीअं माठ रहंदुसि? दादन खे पतो पियो त दादन जा बि ॾंद खटा कंदुसि। मां तोखे ॻोल्हे ॻोल्हे थको आहियां, तूं हिते बीठो आहीं?
चाचा जमीन जी जांच लाइ सुबह अकेलो एडियूं दुश्मनियूं तकरार ऐं ज़िद में हर मथां हर हलाया अथई हेकड़ो थो वती हंबोशियूं हणंदो। चाचा दोस्त अचण वारा आहिनि, बाक़ी मौत ईंदो घर में हुजे या घरनि में, मौत खे केर बि रोके न आहे सघंदो। मौत बरहक आहे, अॼु अचे सुभाणे अचे, अचणो त आहे न। हा शफ़न, मौत जो मज़ो हर कंहिंखे चखणो आहे। खथुरिया चाचा सोराब खे केर सम्झाए? अकेलो बीठो आहीं ऐं वरी मूंखे सम्झाइण जी ॻाल्हि थो करीं। काका हिते गॾिजण जो तय कयोसीं, हिकिलो न सम्झ शफ़न खे। हिकिलो त पाण बि आयो आहीं काका। ही जो नज़र न आयो त पोइ हिन खे हिकिलो ई ॻोल्हणो पियो न। ख़ैर आहे चाचा ख़ैर आहे। शमन ऐं अकन आया त कोन न शफ़न? न अचनि त मेड़े सड़े बिझान मौत जे झोल में। ईंदा बि कोन। कीअं ईंदा चाचा? ई शफ़न सुझे नथो। शफ़न शेर आहे शेर। भले शफ़न भले शेर हुजे पर हू अची सघनि था। हू शहबाज़ जे पुट जी ॻोल्हा में लॻी विया आहिनि, ध्यानु सॼो ओॾहीं अथनि। चाचा ईंदा त कप हवागुर कत थी वेंदो। ओ त शफ़न शेर आहे शेर।